नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के कराची में ख़बर ईंदड़ अमरीकी तबी माहिरनि 16 साल का वधिक उम्र जारे शख्स के फाइजर कोरोना वैक्सीन जी बूस्टर डोज ॾियण जी मुखालफ़त करे छॾी। इन हवाले से माहिरनि जो चवणु आहे त नौजवाननि ते इन जा मुनफ़ी असर पवण जा ख़दशा आहिनि। माहिरनि मूजिब फाइजर जे बूस्टर डोज सिर्फ़ 65 साल का वधिक उम्र या इंतहाई खतरे में घेरियल माण्हुनि खे ॾियणु घुर्जे। अमरीकी दवा ठाहींदड़ कंपनी फाइजर जे CEO एल्ब्रेड बोरला जो चवणु आहे त 6 महीननि खां 5 सालनि जी उम्र जे ॿारनि खे फाइजर वैक्सीन लगाइण जी इजाज़त हासिल करण लाइ अमरीकी फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन FDA खां इजाज़त तलब करे सघिजे थी। 5 खां 11 सालनि जी उम्र जे ॿारनि लाइ वैक्सीन जी इजाज़त मिलण ते फाइजर वैक्सीन ईंदड़ महीने में अची सघे थी। वाज़े रहे त अमेरिका ईंदड़ हफ़्ते अरबा जे ॾियारे कोरोना वबा बाबति आलमी अॻवाननि जे वर्चुअल इजलास जी मेज़बानी बि कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।